क्या बात है? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये असां हिन वक़्तु साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह में मौजूदु आहियूं। हिंद सिंध जो वली हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ही रोज़ो आहे, हीअ हुनजो अङण आहे ऐं हीअ हिन जी मज़ार आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। ऐं यकीनन हीअ ज़ियारतूं तव्हांखे पसंदि ईंदियूं। हीअ साईं जी जेका सा मस्जिद आहे हसन, ये साईं जो दरगाह है, ज़बरदस्त। ये ज़ायरीन सॼे सिंध मां ऐं पंजाब मां हिते साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं हज़रत लाल शहबाज़ जे ज़ियारत ते सिंध में ईंदा आहिनि। हे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह जे अङण जो ॾेख आहे। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो अङण। हीअ साईं जी दरगाह आहे, तमामु ज़बरदस्त। ज़ायरीन वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां ज़ियारतूं करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि मां ॼञूं खणी, बांसूं खणी, मिनथूं खणी हिते ज़ायरीन साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह ते ईंदा रहंदा आहिनि ऐं 12 महीना हिते मेलो ई मेलो हूंदो आहे ऐं 24 कलाक माण्हुनि जी अचु वञु ऐं दरगाह में आमदरफ़्त जारी हूंदी आहे। हीअ साईं जे दरगाह आहे ऐं हाणे असां अंदरि हिन में दाख़िल थींदासीं। तव्हांखे हिन दरगाह जो अंदरियो हिसो बि ॾेखारींदासीं। यकीनन तव्हांखे अंदरियो हिसो बि पसंदि ईंदो। हीअ साईं जो अंदरियूं ॾेख आहे, साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। हीअ रोज़े जी छित जो ॾेख आहे। मुख़्तलिफ़ डिज़ाइनियूं ऐं कारीगरनि जे कारीगरी ऐं हिकमत अमली सां हीअ दरगाह ठहियल आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिंद सिंध जो वली, हे उनजी आख़िरी आरामगाह ऐं उनजी रोज़ो आहे। रोज़े जो ई अंदरियूं ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। मुल्क जे कुंड कुड़छ मां हिते ज़ायरीन जे अचण वञण जो सिलसिलो 12 महीना जारी हूंदो आहे। 24 कलाक माण्हू ज़ियारती वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां हिते ज़ियारतुनि लाइ ईंदा आहिनि ऐं पंहिंजूं मिनतूं खणी ईंदा आहिनि। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े जो ई अंदरियूं ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ज़बरदस्त। हे रोज़े जो अंदरियूं ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया।
साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो दरगाह आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ज़ाइरिन जे अचण जो सिलसिलो त जारी आहे। 24 कलाक हिते ज़ाइरिन जी अच वञ जारी हूंदी आहे। पूरे पाकिस्तान खां हिंद सिंध खां जेके हिते ज़ाइरिन ईंदा आहिनि 5 मिनतूं खणी ईंदा आहिनि ऐं तमामु हिंद सिंध जो वली साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे अंदरि ई रोज़े जो अंदरि ॾेखार असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े जो ई अंदरियूं ॾेख यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सिंध, पंजाब, बलोचिस्तान सरहद मां काफ़ी माण्हू हिते ज़ाइरिन ईंदा आहिनि ऐं वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां हिते पहुचनि था ऐं मिनतूं खणी अचनि था ऐं 24 कलाक हिते मेलो लॻल हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि ऐं पंजाब मां बि माण्हू हिते ज़ाइरिन अचनि था। ही साईं जे दरगाह जो अंदरि ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिंद सिंध जो बादशाह हज़रत सकी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रोज़े मुबारक जो ई अंदरि ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जो वालिद साहब शाह हबीब रहमतुल्लाह अलैह उन जो ही रोज़ो आहे ऐं अचो तव्हांखे रोज़े जो अंदरियूं ॾेख ॾेखारियूं। ही साईं शाह हबीब जो रोज़ो मुबारक आहे। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जिन जो वालिद साहब आहे ऐं उन जो रोज़ो आहे। ही रोज़े जो ई अंदरि ॾेख आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं। साईं शाह हबीब हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जिन जो वालिद साहब साईं शाह हबीब उन जो रोज़ो मुबारक आहे। संदन आख़िरी आराम गाह जेको असां तव्हांखे बराह रास्त लाइव ॾेखारियूं पिया। यकीनन तव्हांखे हीअ ज़ियारतूं पसंदि ईंदियूं। साईं शाह अब्दुल लतीफ़ जो वालिद साहब साईं शाह हबीब ही उन जो रोज़ो मुबारक आहे। ही संदन आख़िरी आराम गाह आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। समाह थिए पई, सूमर जो ॾींहुं आहे।